शाबाश शाबाश थई वडी शाबाश थई रात वडी हिम्मत कई थई अबा ओ मुझा बच्चा इहे मां जो भर जलो थी न फिनन जा मिनट में तड़ा वेढ़ाए छड्या अम्मा मुझो को ना मो अध गंजो पानी वालो पिस्टल हुन जे तो के डड्डा आया मुझो दिमाग फिरियो घेरत मथे ते चढ़ी वई हाई मां ये बार हुलंगामा कंदो भजंदो सॼे ॻोठ खे गॾु कयो मां सभिनी पाड़ेवारनि खे ॿुधायो अम्मा अंदर कमरे में इहो टोड़ो कुटियसि पियो अलाह को रक्षे जे हेठां ॾींदसि इहो रुनो मैं अम्मा पोइ त मां मुंहिंजी दुआ क़बूल थी वई पर बा ॻाल्हि ॿुध तूं पंहिंजो हद खां वधीक ख़्यालु रखंदो कर ॿुध इहा छड़ी ज़ीनत आहे न तिमड़ी नज़रड़ी रखंदो कर मां ज़ीनत जी हिकिड़ी चोरी पकती अथम हो कहिड़ी जेको न आहे पंहिंजे ॻोठारो सोढो हिन सां प्यार कंदो आहे हिन सां इश्क कंदो आहे हू हुन ते सफ़ा फिदा आहे इन जे करे असांजे पुठियां पियो आहे छोरा कसम खड़ इहो सच आहे अम्मा तोखे त ख़बर आहे मां कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे इन लाइ सॼे ॻोठ वारा मूंखे गामू सचार चवंदा आहिनि छो त मां कूड़ दाया ॻाल्हाईंदो पापी ए मुंहिंजी ज़ीनत किथे आहे नज़र ई कान थी अचे काॾे वई आहे ईंदी सोढे सां मिलण ॿियो किथे आहे अरे बेगैरत इहो छा चई मुंहिंजी पाक दामन न्याणीअ ते तोहमत तूं थो हणे पी तोखे ॾिसां थो अरे ठीक बचा भाई चिबरो मारे चढ़ी बाबा बचा अरे ठीक लक्ष्य दा तोखे भी न डाले कसम सां मां चांडरोकी जे बारे में ॻाल्हाइण आयो चांडरोके जे मथा का मां पी जी रोक टोक काने जो मल्हार का पुछन अम्मा चांडरोकी शेरोज खान जे रिश्ते में राज़ी न आहे इहो कंहिं वक्त भी ममड़ मचंदो इन्हे ॻाल्हि का त पूरो जग वाक़िफ़ आहे छा इहो पुछा कहिड़ा आयो तोखां न अम्मा हू पुछण आयो त चांडरोकी कंहिंखे थी पसंद करे पोइ छा मां मूंखां ग़लती थी वई मां चांडरोकी जो राज कोन संभाले सघियसि हाणे चांडरोकी जेको मूंसां झगड़ो कंदी उहो मूंखे ख़बर आहे तोखे त टके जो अकुल कोन्हे को तोखे कहिड़ी ज़रूरत हुई हुनखे चांडरोकी जे बारे में ॿुधाइण जो हाणे हुन जे घर में झेड़ो लॻो पियो वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।